बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु पहिरीं में आहे 2025 ऐं पहिरीं में जेको हूंदो आहे उहो पूरी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो। असां ज़राअत ऐं इंसानियत जे हिन पेज तां पंहिंजे महिनत कश ऐं हिमत वारनि शऊर रखंदड़ मज़दूरनि खे सलाम पेश कयूं था, भेटा पेश कयूं था। दोस्तो, मज़दूरनि जो आलमी ॾींहं जी शुरूआति जेका आहे उहा उन जी थोरी हिस्ट्री जेका तव्हांखे ॿुधायूं त 1886 में शिकागो में हिकिड़ी मतिलबु मज़दूरनि जो एहतजाज थियो, जंहिंमें हुकूमत उन वक़्त जी बादशाह जेका आहे हिकिड़ो वॾो ज़ुल्म कयो, जंहिंमें काफ़ी मज़दूर जेके मारिया विया हुआ। उन खां पोइ ऑफिशियली तौर ते अमेरिका या पूरी दुनिया में 1890 में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो हुयो ऐं उन्हनि मज़दूरनि खे ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ, भेटा पेश करण जे लाइ पूरे इंटरनेशनल में जिते मतिलबु इहो ॾींहुं मल्हायो वेंदो हुयो उते वॾा वॾा सेमिनार, वर्कशॉप्स ऐं मज़दूरनि जे शान मान में प्रोग्राम रखिया वेंदा हुया। पाकिस्तान में इहो ॾींहुं 1972 में ग़ालिबन ईअं ई आहे मुंहिंजे ख़्याल में 1972 में इहो ॾींहुं पहिरियों दफ़ो क़ौमी मोकल जो ॾींहुं कयो वियो मज़दूरनि जो आलमी ॾींहं जे तौर ते, ऐं हर साल इहो ॾींहुं हाणे मल्हायो वेंदो आहे। अॼु बि इन ॾींहं जे हवाले सां असां पंहिंजे हिन पेज तां लाइव आया आहियूं ऐं असां सलाम था पेश कयूं जेके हिन 50-51 डिग्री टेम्परेचर ते अॼु बि उहे मज़दूर असांजा ज़राअत जे मरहले में। तव्हां ॾिसंदव त असांखे वधि में वधि जेके लेबर मिलंदा, जेके मज़दूर मिलंदा, उहे ज़राअत जे उन तां मिलंदा ऐं औरतूं असांजूं, नंढा ॿार उहे मुख़्तलिफ़ फ़सलनि में या मुख़्तलिफ़ ज़राअत जे मैदान में पंहिंजूं ख़िदमतूं सां अंजाम ॾेई वेंदा आहिनि। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त ॾिसो, हिकिड़ो उस्तादु आहे, हिकिड़ो दर्ज़ी आहे, हिकिड़ो हारी आहे, हिकिड़ो मज़दूर आहे, उहो हर हिसाब सां हिकिड़ो प्रोफेसर आहे, हिकिड़ो ब्यूरोक्रेट आहे, उहो हर हिकु पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो मज़दूर आहे। ठीकु आहे, हाणे असां ते उहा ॻाल्हि थिए थी, असां ते उहा ॻाल्हि बीहे थी त असां उन पंहिंजी मज़दूरी सां केतिरी सचाई था कयूं, असां उन पंहिंजी मज़दूरी सां केतिरी सचाई था कयूं। जेकॾहिं ब्यूरोक्रेट आहे, उन जा जेके कम आहिनि उहे सचाई सां करे थो, उहा ईअं सम्झो उन जी हक़ इलाज जी मज़दूरी थी थिए। पर जेकॾहिं हिकिड़ो उस्तादु आहे, प्राइमरी उस्तादु आहे या प्राइवेट आहे या प्रोफेसर आहे या जेके बि आहिनि, जेकॾहिं उहे पंहिंजी पढ़ाई जन जी उनखे पघार वग़ैरह मिले थी, उन खां अलावा जेकॾहिं ॿिया हू कमु कनि था, सियासी एक्टिविटीज़ आहिनि या मतिलबु पंहिंजी जेके आहिनि पढ़ाई खां अलावा जेको हुननि खे जन जी उनखे पघार मिले थी, या मां या जेकॾहिं मिसाल मूंखे जेको हिकिड़ो मैंडेट जेको मिलियो वियो आहे, उन खां अलावा जेकॾहिं मां का ॿी एक्टिविटी कयां थो त ठीकु आहे, उहा त मुंहिंजी उहा हिकिड़ी करप्शन में शामिलु थी वेंदी, उहा हिकिड़ी मुंहिंजी मज़दूरी न हूंदी। पंहिंजे कम सां सचाई वारो इंसान ई हिकिड़ो सचो मज़दूर हूंदो आहे। असांजे त मुआशिरे में मूंखे ख़बर न आहे, हिते त मां तमामु घटि ॾिठो आहे, थी सघे थो वॾनि शहरनि में जीअं इस्लामाबाद आहे, लाहौर आहे, कराची आहे, हैदराबाद में किथे किथे थिया हूंदा आहिनि मज़दूरनि खे भेटा पेश करण जे लाइ, के वर्कशॉप, के सेमिनार या कंहिं पंहिंजे फैक्ट्री आहे का या किथे का वॾी मिल आहे, उते माण्हुनि खे ख़िराज पेश करण जे लाइ पोड़ा जेके उन्हनि जा मज़दूर हूंदा आहिनि, जेके मुसलसल 20-20, 40-40, 50-50, 30-30 सालनि खां उते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कंदा आहिनि, उन्हनि जा ॾुख ॿुधंदा आहिनि, उन्हनि जूं तकलीफ़ूं ॿुधंदा आहिनि, पोइ हिकिड़े उन्हनि जे लाइ कमकार या उन्हनि जे फैमिली जा जेके मसाइल हूंदा आहिनि उन्हनि ते रोशनी विधी वेंदी आहे। असांखे छा करणु घुरिजे? ॾिसो, असां जेकॾहिं कंहिं मज़दूर खे का शइ नथा ॾेई सघूं, मिसाल असां वटि वॾो हिकिड़ो अलमियो आहे न, त असां जेकॾहिं कंहिंजी मदद कयूं त उहा फिनेंशियली मदद हुजे न, ईअं न आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं रोड रस्ते तां वञो था, कंहिं हिकिड़े मज़दूर खे तव्हां वटि कार में, तव्हां वटि गाॾी में, तव्हां वटि पाण सां गॾु का हिकिड़ी सुठी शइ, मिसाल हिकिड़ो सूफ़ आहिनि या पाणी आहे थधो, का मशरूबात आहे, को फ्रूट आहे, तव्हां उन मां कुझु दाणा उन मज़दूर खे ॾींदव ऐं उनखे चवंदो त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे, असां तव्हांखे ख़िराज पेश था कयूं, असांखे तव्हांजी महिनत ते फ़ख़ुरु आहे, असांखे तव्हांजी लगन ते, असांजी तव्हांखे जफ़ाकशी ते फ़ख़ुरु आहे। तव्हांजे करे जेको आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, अॼु उहे मज़दूर पंहिंजे वॾनि ॿारनि में कमु पिया था कनि या पंहिंजे हर फील्ड में कमु था कनि। ॾिसो, हिकिड़ो मज़दूरनि जो आलमी ॾींहुं पंचायती आहे, पर दुनिया जो कार वहिंवार या ख़ासि तौर ते पाकिस्तान जो कार वहिंवार अहिड़ो आहे
जेकॾहिं सॼा मज़दूर उन ॾींहुं छुटी कनि त मां सम्झां थो पाकिस्तान जी या सिंध जी इकनॉमी खे वॾो लास थींदो आहे। सो पंहिंजे आस पास जे मज़दूरनि जो क़दुरु कयो। जेकॾहिं चवंदा आहिनि त पोरियत अलाह जो दोस्त आहे, बिल्कुलु अलाह जो दोस्त आहे, सचो पोरियत अलाह जो दोस्त आहे, जेको पंहिंजे बचनि जे लाइ उहो पोइ वॾी लेवल ते हुजे, लखें रुपया को सैलरी खणंदो हुजे या ॾिहाड़ी 400 500 700 ताईं ॾिहाड़ी खणंदो हुजे, उहो सचो इंसानु, इहो सचो मज़दूर अलाह जो दोस्त आहे। तव्हां पंहिंजे आस पास जे मज़दूरनि जी हिमत अफ़ज़ाई कयो। जेकॾहिं कुझु ॾेई नथा सघो त उन जे कम जी साराह कयो, उन्हनि खे हिकिड़ो फ़ी सबीलिल्लाह को मशवरो ॾियो त जेकॾहिं तव्हांजो हीउ वज़न ॾुखियो आहे, तव्हां मिसाल हिन खे खणण में ही तरीक़ो अपनाईंदो। हिकिड़ो मशवरो चवंदा आहिनि, मशवरो ॾियण बि हिकिड़ो सुनत आहे ऐं मशवरो ॾियणु हिकिड़ो अमानत आहे, मतिलबु मशवरो ॾियणु घुरिजे असांखे। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। असां सलाम था पेश कयूं। ॾाढी महिनत आहे असांजे सिंध जे ग़यूर मज़दूरनि में, जेके ॾींहुं राति जफ़ाकशी करे भाॼियुनि जे फसलनि में, असांजे जेको आहे दाणनि वारनि फसलनि में, सीरियल क्राफ्ट में, कणिक वारनि फसलनि में ऐं फाइबर क्राफ्ट में या शुगर केन क्राफ्ट आहिनि, ॾिसो उन्हनि में केॾी मज़दूरी ॾुखी हूंदी आहे। मां पंहिंजे हिन पेज तां एग्रीकल्चर ह्यूमनिटी ही मोहबत ऐं इंसानियत जो हिकिड़ो पेज आहे, तव्हांजो पंहिंजो पेज आहे। असां लाज़मी ॻाल्हि आहे, मोहबत जो इंसान असांजो दीन बि असांखे जेको आहे सबक़ु ॾिए थो। तव्हांखे इहो चवंदासीं त जेको मज़दूर तव्हां वटि मज़दूरी करे थो उन जो अहसासु कयो। जेकॾहिं ॾिसो था उहो पघर में हिकु लॻो पियो आहे, तव्हां घटि में घटि उनखे पाणी जो ढुक पियारियो, उनखे चओ त तव्हां हींअर गर्मी आहे, कलाक सवा रेस्ट कयो ऐं तव्हां पोइ उन पंहिंजे कम खे स्टार्ट कयो। ऐं जॾहिं हू शाम जे टाइम ते पंहिंजो कमु ख़तमु थिए त हू तव्हांजे अखियुनि ॾे निमाणी निगाहनि सां न ॾिसे त साहब मूंखे पैसा ॾींदो या कोन ॾींदो। उन्हनि जो अहसासु कयो ऐं हुनखे इहा पक हुजे मां कमु ख़तमु कंदुसि, हथु मुंहुं धोई जेकॾहिं बीहंदुसि त मूंखे सुठे आदुर भाव सां, मूंखे हिकिड़ी सुठी सोच सां, मूंखे हिकिड़े सुठे मतिलबु जेको आहे ख़्याल सां मुंहिंजो बॉस मूंखे जेको आहे पघार ॾींदो। सो वरी बि असांजो सलाम आहे इन्हनि दोस्तनि खे, इन्हनि मज़दूरनि खे, सिंध जे ग़यूर मज़दूरनि खे जेके दुनिया जी कुंड कुड़च में आहिनि या सिंध जी कुंड कुड़च में आहिनि या असांजे आस पास टंडो जाम जे एरिया में आहिनि, उन्हनि सभिनी खे मां सलाम थो पेश कयां। सो तव्हां सभिनी वॾी महिरबानी। हीउ पेज तव्हांजो आहे। असां वीडियोस तमामु घटि था ठाहियूं अॼुकल्ह ऐं कोशिशि कंदा आहियूं जेके आबादगार 700-800 खां मथे आबादगार असांजी कॉन्टेक्ट लिस्ट में आहिनि, उहे अलहमदिल्ला वक़्तनि ब वक़्तनि राब्तो कंदा आहिनि। उन्हनि खे असां पंहिंजे जेको असांजो हाल आहे, इंफॉर्मेशन आहे, ॾिसो जेकॾहिं मूं वटि का इंफॉर्मेशन आहे ऐं उहो मां इंफॉर्मेशन कंहिंखे प्रोवाइड न कयां त इहो बि हिकिड़ो वॾे क़िस्म ईअं सम्झो त ख़यानत थी वेंदी। असां वटि जेको इल्मु आहे कोशिशि कंदा आहियूं असां तव्हांखे ॾींदा आहियूं। न त वॾा वॾा लेक्चरार पिया आहिनि जेको पंहिंजी हिकिड़ी प्रेज़ेंटेशन जा किरोड़े रुपया आहिनि वठंदा आहिनि, पर ईअं आम माण्हुनि जे लाइ का पंहिंजी आम ॿोली में न अची ॻाल्हाईंदा आहिनि। असां नंढड़ा माण्हू आहियूं, कोशिशि कंदा आहियूं का सुठी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयूं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।